घोटकी मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में M5 मोटरवे खे सिक्योरिटी वारी लॻायल ॼारियूं हंधा हंधा टुटी पयूं आहिनि। रोलू जानवर मोटरवे ते चढ़ण रोज़ जो मामूल बणियल आहे। जानवर मोटरवे ते चढ़ण जे करे हादसा रोज़ थियण लॻा आहिनि। मोटरवे इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। कुझु ॾींहं पहिरीं बि मोटरवे ते उठ चढ़ी वञण जे करे मुसाफ़िर कोच सां टकराइजी वई हुई, जंहिं सबबु केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया हुआ। इन सिलसिले में इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त मोटरवे इंतज़ामिया हिन महिल ताईं को बि तहरुक न वरितो आहे। कंहिं बि वक़्तु वॾो हादसो पेश अची सघे थो, जंहिं जी ज़िम्मेवारी सिर्फ़ M5 मोटरवे इंतज़ामिया हूंदी। मोटरवे जी सिक्योरिटी लाइ लॻायल ॼारियूं टुटल हुजण जे करे पसगिरदाई वारे माण्हुनि पंहिंजो चौपायो माल मोटरवे जे हद में चारे रहिया आहिनि। केतिरा ई भेरा जानवर मोटरवे ते चढ़ी वञण जे करे हादसा पेश आया आहिनि, मगर इंतज़ामिया नोटिस नाहे वरितो। ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे त हू M5 मोटरवे ते टुटल ॼारियुनि जो नोटिस वठे, जीअं मुसाफ़िर हादसनि खां बची सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।